नादी ॿी ख़बर वास शेयर कंदा हलूं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जेल त छा जान ॾियण लाइ बि तयारु आहियां। तमामु जल्द काल ॾियण वारो आहियां ऐं पहिरीं सिफ़ में पाण हूंदुसि। रावलपिंडी में पीर महर अली शाह बारानी यूनिवर्सिटी खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त आज़ादी इंसान जी उॾाम ऊचो कंदी आहे। ग़ुलामी जी उॾाम ऊची नथी थी सघे। बुज़दिल इंसान कॾहिं बि वॾो लीडर न बणिजी सघंदो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जेल छा जान ॾियण लाइ बि तयारु आहियां। तमामु जल्द कॉल ॾियण वारो आहियां ऐं पहिरीं सिफ़ में पाण हूंदसि। रावलपिंडी में पीर महर अली शाह बारानी यूनिवर्सिटी खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त आज़ादी इंसान जी उॾाम ऊचो कंदी आहे। ग़ुलामी जी उॾाम ऊचो नथी थी सघे। बुज़दिल इंसान कॾहिं बि वॾो लीडर नथो बणिजी सघे। नवाज़ शरीफ़ ते जॾहिं बि ॾुखियाई ईंदी आहे त परॾे भॼी वेंदो आहे। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जेल त छा जान ॾियण लाइ तयारु आहियां। तमामु जल्द काल ॾियण वारो आहियां ऐं पहिरीं सफ़ में पाण हूंदुसि। रावलपिंडी में पीर महर अली शाह बारानी यूनिवर्सिटी खे ख़िताब कयो आहे। ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त आज़ादी इंसान जी उॾाम ऊचो कंदी आहे। ग़ुलामी जी उॾाम ऊची नथी थी सघे। बुज़दिल इंसान कॾहिं बि वॾो लीडर न बणिजी सघंदो आहे। नवाज़ शरीफ़ ते जॾहिं बि ॾुखियाई ईंदी आहे परॾे भॼी वेंदो आहे। आज़ादी घुरणी न पर खसणी पवंदी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इहो चवणु आहे।